नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा में ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में इंसान दोस्त मुहिम पारां प्रॉस्पर चैरिटी तरफ़ां मिलियल 200 राशन थेलनि समेत 1700 मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान। भिटशा में इंसान दोस्त मुहिम पारां प्रॉस्पर चैरिटी तरफ़ां मिलियल 200 राशन थेला समेत 1700 मुस्तहिक़ ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। मटियारी ज़िले अंदर जिथे मुख़्तलिफ़ तंज़ीमनि तरफ़ां लॉकडाउन सबबि मुतासिर थींदड़ मज़दूर तबके जी मदद जो सिलसिलो जारी आहे, उते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे नगरी भिटशा में इंसान दोस्त मुहिम जे तरफ़ां प्रॉस्पर चौहाटी इफ्ताह चौहाटी जे डीसी ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमनि सुकार सां 1700 मुस्तहिक़ ऐं बेसहारा बढ़ियल ख़ानदाननि में राशन तक़सीम कयो वियो। वधीक उन्हनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अस्सलाम वालेकुम सर, इंतहाई तहे दिल से शुक्रगुज़ार है अवामी न्यूज़ चैनल जो जैं मुश्किल घड़ी में असांजी कवरेज कई, असांजी आवाज़ बणिजी ऐं मुख़ीर हज़रात ताईं पैगाम पहुचायो। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, हिन खां पहिरीं असां 1500 बैग्स मुस्तहिक़ घराणनि ताईं पहुचाए चुका आहियूं ऐं हींअर जेको आहे सो असांखे 200 बैग्स मिलिया आहिनि, जेके उहे प्रॉस्पर चैरिटी ऐं इफ्ताह चैरिटी जे जेको आहे सो लॉकडाउन लॻो पियो आहे ऐं मुस्तहिक़ माण्हुनि ताईं राशन रसायूं ऐं वरी बि आउं गुज़ारिश कंदुसि सरहंदी वारनि खे त अचो ऐं इंसान दोस्त जो साथ ॾियो त जीअं तव्हां ऐं असां गॾिजी उन्हनि मुस्तहिक़ माण्हुनि जी हेल्प करे सघूं। वॾी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वखर सो विहा जो पए पुराणो न थिए, वेचींदे विलायत में ज़रो थे न ज़ाए, साका हड़ हलाए आगह जंहिंजे उबहें। ऐं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां उन्हनि तंज़ीमुनि जो, उन्हनि शख़्सियतुनि जो जिन्हनि अॼु ॾींहं ताईं असां सां हेतिरो सहकार ऐं ताउन कयो। असां हिन वक़्त ताईं जेका इंसान दोस्त तंज़ीम आहे असांजी, उन अॼु ॾींहं ताईं 1500 घरनि ताईं राशन पहुचायो आहे। इंशाअल्लाह इहो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो जेसिताईं लॉकडाउन आहे। उन में आउं इहो चवंदो हलां त हिन वक़्तु जेके असांखे हिन वक़्त ताईं जंहिंमें असां 1500 बैग जेके आहिनि उहे मुस्तहिक़ीन ताईं पहुचाए चुका आहियूं। बार बार असीं जेके मुख़ीर हज़रात आहिनि उनखे गुज़ारिश कयूं था, उनखे अपील कयूं था मदद जी, ऐं असीं शुक्रगुज़ार आहियूं तहे दिल सां। काफ़ी मुख़ीर हज़रात आहिनि, कुझु भिटशा जा आहिनि, कुझु हैदराबाद जा आहिनि, जिन हिन कार्य ख़ैर में पंहिंजो हिसो वरितो आहे। हिन वक़्त ताईं असीं 1500 बैग जेके आहिनि उहे डिलीवर करे चुका आहियूं। उनखां पोइ अॼु असांखे 200 बैग जेके पाकिस्तान प्रॉस्पर चैरिटी जेका हिकु NGO आहे ऐं इफ्ताह वेलफेयर ट्रस्ट उहा बि हिकिड़ी NGO आहे, उन तरफ़ां असांखे 200 बैग मिलिया आहिनि, जेके इंशाअल्लाह जल्द अज जल्द असीं भिटशा जे मुस्तहिक़ीन में तक़सीम कंदासीं। जी बिल्कुलु, अवां उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त शहर जे सभिनी मोहलनि में मुस्तहिक़ ख़ानदान जे सर्वरे करे राति जे पहर में लॉकडाउन सबबि मुतासिर थींदड़ बेसहारा माण्हुनि जी देर ते पहुचे दरनि ताईं पहुची राशन हवाले कयो वियो आहे। जिन ख़ानदाननि खे राशन ॾिनो वियो आहे उन्हनि में मुतासिर थींदड़ मज़दूर तबिको, बेवा बढ़ियल औरत, मज़दूर शख़्स शामिल आहिनि। इलाइक़े जे सरहदी वारनि खे ऐं मुख़्तलिफ़ इलाही कमु कंदड़ तंज़ीमनि खे लॉकडाउन सबबि परेशानी फाका कशीअ जे वर चढ़ियल ख़ानदाननि जी मदद लाइ किरदारु अदा करणु घुरिजे। जॾहिं त इंसान दोस्त मुहिम जे अॻुवाणनि जो चवणु आहे त बेसहारा माण्हुनि जी मदद जो सिलसिलो ईद ताईं जारी रहंदो। कैमरामैन अख्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चौहान, अवामी न्यूज़, भिटशा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।